आउं करे सघां थो, आउं कंदुसि ऐं आउं करे ई रहंदुसि। इन टिनी जुमलनि में काफ़ी फ़र्क़ु आहे। आउं करे सघां थो सुठी ॻाल्हि आहे, पर चवण सां कमु न थींदो आहे। इन लाइ हिकु स्टेप अॻियां वञिणो पवंदो। आउं कंदुसि, इन में ॿ पॉसिबिलिटी अची वञनि थियूं। कमु मुश्किल हूंदो त हार मञी वठंदुसि या त उनखे अधु में छॾे ॾींदुसि। जॾहिं अंदरि मां आवाज़ु ईंदो आहे त आउं करे ई रहंदुसि, त उते हिकु ॿियो आवाज़ु उभरंदो आहे त आउं हिन खे करे ई रहंदुसि। चाहे कुझु बि थी वञे, वक़्तु लॻंदो, फेल थींदा बार बार, कुझु न कुझु सिखणो पवंदो, क़ुर्बानी ॾियणी पवंदी, माण्हुनि जे ख़िलाफ़ु तव्हांखे वञिणो पवंदो, माण्हू खिलंदा बि तव्हां ते, कंफर्ट ज़ोन खे छॾिणो पवंदो, अलाए केतिरा लुड़क वाहिणा पवंदा, महिनत करणी पवंदी, पर आख़िर में हिकु ॾींहुं मंज़िल ते पहुची वेंदा, कुझु न कुझु करे वठंदा। चयो वेंदो आहे त जॾहिं को इंसानु चवंदो आहे आउं इहो करे ई रहंदुसि, त पोइ मुश्किल बि हार मञी वेंदी आहे। जॾहिं हिकु इंसानु हार मञण लाइ तयारी न आहे, जॾहिं हिकु इंसानु गुड, बेटर, बेस्ट थींदो आहे, बेस्ट बणिजी ग्रेट बणिबो आहे, उन ॾींहुं उहो इंसानु ब्रांड बणिजी वेंदो आहे। सफ़र जे दौरान हार हिकु बहितर फ़ैसिलो न हूंदो आहे, उते ऑप्शन हूंदा आहिनि, हार या जीत। उहो तव्हां ते आहे त तव्हां कहिड़ो ऑप्शन सिलेक्ट करियो था। अगरि हार आहे त तव्हां कॾहिं बि मैदान जा फ़ातह नथा थी सघो। अगरि तव्हां खटण जो ऑप्शन रखियो, तव्हां उन ते बीह रहिया, त तव्हांखे केर बि हाराए नथो सघे।